मौत ऐं रोज़ी किथे भी हूंदे मुंहिंजो रब जे हुकुम सां तो वटि ज़रूर पहुचंदियूं। जेको रब तुंहिंजे मुक़दर में लिखी आहे रोज़ी तोखे ज़रूर मिलंदी। मौत जे टाइम ते अल्लाह अटल फ़ैसिलो कयो आहे मौत तुंहिंजे मथां ज़रूर ईंदो। वलन युअख़िरल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु ख़बीरुम बिमा तअमलून। अल्लाह जा फैसला अटल जरा पोइते निकिरी आयो हाँ वरी थोड़ो पोइते मोटा जिथों को तव्हांखे खयो पे किथों खयो में तव्हांखे मुझे बेनियाज़ रब फरमायो इन्ना अरदनल अमानत कलाक दो हिकड़ो मोट मूंखे पहिरीं ॿुधायो वियो त कलाक हिकड़ो ॻाल्हाइणो मुंहिंजो हिकड़ो कलाक ॻाल्हाईंदुसि पर का हिकड़ी ॻाल्हि पूरी करे वठां। इन्ना अरदनल अमानत अलस समावात अल्लाह जे ज़ात आसमानन के पैदा करे हुकुम कयो मुंहिंजी अमानत खणो। आस रब जो क़ुरान थो चवे आसमानन चयो मौला इन अमानत जे खणण जी ताक़त नाहे। तवज्जो बेनियाज़ रब फरमायो वल अर्द सतनी ज़मीनुन के हुकुम कयम ओ ज़मीन तोखे मां रब पैदा कयो आहे इन मुंहिंजे अमानत खे कुल्हड़ो तॾे ज़मीन ॾिसी चयो मौला मुंहिंजी जाइ नाहे। तवज्जो बेनियाज़ रब फरमायो वल जिबाल जबलन खे मां अल्लाह हुकुम कयो हिन मुंहिंजे कुदरत जे अमानत खे ज़रा खणी त वठो संभालण जी कोशिश कयो संभालियो। अल्लाह फरमाए तो अयहमिलनहा व अशफक़न मिनहा न जबलन कबूल कयो न ज़मीन कबूल कयो न आसमान कबूल कयो टिन्ही चयो मौला असांजी जाइ नाहे व हमलहल इंसान। बेनियाज़ रब फरमायो इंसान ऐलान कयो मौला आसमानन के छाला तो हुकुम करी ज़मीनन के छाला तो चवी जबलन के छाला तो चवी है इंसान जो तो बनायो। रात गुजरी वेंदी वो कहिड़ो इंसान हुयो जंहिं ज़मीनन ऐं आसमानन जबलन इनकार कयो मगर उन इंसान चयो त मौला हुकुम कर मां जो वेठो हां। अल्लाह फरमायो इन्नहु कान ज़लूमन जहूला लापरवाही तो करी ज़ुल्म तो करी पंहिंजे पाण ते बेपरवाही न कर पंहिंजे पाण खे ना समझ न कर हेॾो वॾो ज़ुल्म तो करी चवे थो मौला इहो ज़ुल्म करण मूंखे कबूल आहे। इंसान छो कबूल कयो रब उन ते राज़ी छो थियो चओ त ॿुधायांव चओ त मोटी पोइते इश्क जी ॻाल्हि ख़बर पए ओ इश्क जे सूरन जी ख़बर वञी इश्क वारनि खां पुछो है नंग कादन जी ख़बर वञी नंग कादन खां पुछो अदा इश्क जे सूरन जी ख़बर वञी इश्क वारनि खां पुछो। बेनियाज़ रब जा बाना हाणे अचो त तव्हांखे हिन जे तफ़सील में वठी हला। अल्लाह ताला कहिड़ी अमानत ॾियण पे चाही जेका जबलन चयो मौला असां खां ॻरी आहे ज़मीन चयो मौला असां खां ॻरी आहे आसमान चयो मौला असां खां ॻरी आहे पर इंसान नारो हयो मौला असां जो वेठा आहियूं आसमान सतई गॾु थिया ज़मीनूं सतई गॾु हुयूं जबल तमामु गॾु हुया सभिनी इनकार कयो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात काइनात जे तमामु अरवाहन के गॾु कयो तमामु अरवाहन के गॾु करे रब चयो हाणे तव्हांजो छा ख़्याल आहे। इंसान चयो मौला क़बूल आहे जेॾीमहिल इंसान चयो क़बूल आहे तवज्जो रहे अल्लाह जे ज़ात फरमायो क़बूल करण खां सोच पहिरीं पाण सां ज़ुल्म करे रहियो आहे बेसमझीअ जो इज़हार करे रहियो आहे चवे थो मौला क़बूल आहे जेकॾहिं क़बूल थो करे मुंहिंजे जन्नत खे छॾणो पवंदई चवे थो मौला क़बूल आहे
जे मुझी अमानत खणण थो चाहे हाफिज मोहम्मद असलम रब जो मुझी जन्नत छड़नी पवंदे चवे थो मौला कबूल हवा खां अलग थियणो पवंदे चवे थो मौला कबूल ए जन्नत जा मज़ा छड़ी तो चवे थो मौला कबूल हेठ लाहे छड़ी दो मैं मौला कबूल जबलन में रुलाइंदो मैं मौला कबूल रात दी रोइंदो मैं मौला कबूल समय साल ताहू कराइंदो मैं चवे थो मौला कबूल देखे तो चवे मुझो करीम रब तो जल्द में कबूल करे वरतिया काती खड़ी बचड़े के कोहराइंदो मैं चवे थो मौला कबूल बचड़े के तो चवे तो के काती कबूल करनी पौंदी चवे थो मौला कबूल के तो रब चवे मिस्र जे बाजार में तो के विकरा कराइंदो मैं चवे थो मौला कबूल कूड़न दबड़न में विकराइंदो मैं चवे थो मौला कबूल के बेनियाज रब थो चवे मदीनो छलण ते मजबूर कंदो मैं चवे थो मौला कबूल मक्के खां थींदो करबला में पहुंचाइंदो मैं मौला कबूल हिकु हिकु बचड़ो करे वठंदो मैं मौला कबूल पछाड़ीअ में तुंहिंजी जान वठंदो मैं मौला कबूल धड़ तुंहिंजो करबला में हूंदो सिर तुंहिंजो नेज़े ते हूंदो क़ुरान पढ़ण ते मजबूर कंदो मैं मौला कबूल बेनियाज़ रब चयो सब कुछ तोखे कबूल त पोइ मां रब बि पोइते नथो हटां अॼु सभिनी मलाइकनि खां सजदो न करायां त मुंहिंजो बि रब नालो अज़ल खां इंसान बातवार हुआ ये बड़ा बार इंसान खड़ी पो दुनिया में आयो ए इंसान तो मामूली नहीं बस रुगी मुझा मुर्शिद करीम सजन सईद दामत बरकातुहुल आलिया फरमाइंदा ओ फकीरो अखियूं खोलियो असा जो हाल ये थी वेवा जने करे रेठार शींह जो बचड़ो हथ करे रिढन सा गद पे चारियो गद रिढन सा खणदो घुमाइंदो पियो वते एकड़े दी शींह शिकार ते निकतो वनी जो रिढन में पियो रिढू वठी भगियो शींह जो बचड़ो ॾिठी जे हाय अफसोस मुझे शींह जो बचड़ो रिढन सा गद कावड़ में हुनके ची त तू शींह जो बच्चो थी रिढन सा गद जे मां शींह नाहियां मां रिढा जे तू शींह जे मां शींह नाहियां मां रिढा शींह मोटी आयो पोइते गिदड़ के घोड़ा ची दे खबर अकुल वारो है असा जो बचड़ो रिढन सा गद थो पियो चरे चवास तो शींह है चवे थो मां रिढा जे बादशाह सलामत नाराज न थियो तो गाल सौली जे केड़ी जे सुभाणे वरी वणो शिकार करण जे ला जेदी मल रिढू भजी वजन तहां चोस त तू शींह है चोंदो न मां रिढा तहां चोस ठीक आ तू रिढ सही तहां बादशाह भी पुछ जो थोड़ो ठड़को त कजो जी पुछ जो ठड़को कंदो पुछ जो ठड़को कण तहां जो कम रिढन जो भजण शींह जो तहां जे पोया लगण दिसो त कीअं थो थे शींह जीअं जो बे दे पहुतो रिढन जे साम्हूं भी रिढन के शींह के जे असा जो ची हिनन जो पुछ जो ठड़को कराई गुलाम फरीद कठी थी रिढू भजनी जॾहिं महिल रिढू भगियो शींह के चई रे खबर तू छो न भगे जे मूं ते त फर्क ई कोन पियो जे इहो ई त सबब आहे तू शींह है न शींह जे आवाज़ ते शींह ई बीहंदो आहे रिढ जो कम बीहण नाहे ऐं इंसान तोखे अल्लाह एॾो अज़ीम बनायो आहे जो शींह जे मिस्र तोखे रब बनायो आहे पर हिन दुनिया जे रिढन सां गॾिजी तो पाण खे रिढ करे अज भी हिन दुनिया जे लालच के छड़ खुदा जे इज्जत जो कसम खड़ी थो चवा अज भी तू इंसान जो कदर करण सिख इंसान जी इज्जत करण सिख के इज्जत देण सिख दिस त मुझो रब तोखे इज्जत ॾियारे थो या नथो ॾियारे बे जे हक जो ख्याल रख तुझे हक जो ज़िम्मो मुझे रब जो आ बे जी इज्जत कर तुझे इज्जत जो ज़िम्मो मुझे रब जो आ बे जी भूख मेट तुझे भूख के मेटण मुझे रब जो कम आ बे जी खिदमत कर तुझी खिदमत मुझे रब जे हवाले अल्लाह फरमाए तो बाना कि अल खल्क अयालुल्लाह ये मखलूक मुझो अयाला जेको हिन सां प्यार कंदो मां उन सां प्यार सुभान अल्लाह बाकी जियां बखड़ हूंदो आहे सॼो ॾींहुं वेठो ॻोल्हींदो आहे किथे का बकरी मिले त दसियांसि किथे का रिढ मिले तो दसियांसि ऐं इंसान तू इंसान है तू भगड़ न थी रुगी परायूं मिल्कियतूं ताड़ी तो न वठ रुगी इहो भगड़ वारो कम न कर त किथे वारो मिले त ॾंगियांसि वारो मिले त हीअं कयांसि इहो भगड़नि जो कमु आहे इहो गिदड़नि जो कमु आहे इहो शींहनि जो गंदनि जो जानवरनि जो कमु आहे तूं इंसान है तुंहिंजो कमु ॾंगण न आहे तुंहिंजो कमु त खणण आहे जेको किरी पियो आहे उनखे हिकिड़ो दफ़ो खण मुंहिंजो रब तोखे अर्श ते पहुचाए छॾे
औलिया अल्लाह जा गुलाम हो औलिया अल्लाह जे जिंदगी दे निहारियो मुजा दोस्त अजीज बस हिकड़ी इमाम आजम अबू हनीफा असा अहले सुन्नत वल जमात खुसूसन अहले सुन्नत सब को सलाण ला तैयार मगर अहले सुन्नत मा मुराद जो हिकड़ा 11 वारा बिया 12 वारा हिकड़ा 11 वारा अगते गल है बिया ने 11 बारी के थोड़ो खोलिया भला याद रखो दुनिया जी काई ताकत 11 ऐं 12 के नथी अलग करे सके एड़ो दलील तो बुधायो खाई कासम वारा जो शायद तो जिंदगी न बुधो हुजे यार वडी ताकत था रखन मुझे रब जी पे नियाजी निहार हिक का हिक गाल बुधाइंदो हले जेको मुझे महबूब मुस्तफा ते सलाम ज़ाहिरी तौर ते न पढ़े रब नमाज में मजबूर करे सलाम पढ़ाइंदो आ अज त मां तोखे बुधाया जेको दुनिया जे अंदर यारी जो इनकार करे एडे मुंडे निहार जा ओ केड़ो मुसलमान जेको अस्सलामु अलैकुम न चवंदो आ को हिकड़ो बुधायो सुभान अल्लाह मुसलमान जी निशानी केड़ी चो अस्सलामु अलैकुम हाने हेडे मुंडे निहारियो अस्सलामु अलैकुम अलिफ लाम सीन लाम अलिफ मीम अस्सलाम ऐन लाम या काफ मीम 11 अखर थिया या न थिया जवाब दियो घणा कर दिया जवाब दे घणा कर दिया अस्सलामु अलैकुम यार ये जो इनकार करेंदे अस्सलामु अलैकुम ता हथ खड़ो पवंदो जे अस्सलामु अलैकुम ता हथ खड़ो पवंदो त मुंजा दोस्त वडो नुकसान थींदो जो त मुसलमान जी निशानियां भा भा सा मिले अस्सलामु अलैकुम व अलैकुम अस्सलाम में हिकड़ो वा वधीका 11 साॻिया थई व अलैकुम अस्सलाम वा मिलियो 12 थी वया जवाब छा मिलियो तू 11 वारे ताईं पहुचो 12 वारो पाण ई तोखे क़बूल करे छॾींदो आ दलील घुरन सजण साईं जे फ़कीर का ओहो माण्हू जेको तोसां ॻाल्हाइण ला तैयार न हुजे तुंहिंजो नालो वठण जे ला तैयार न हुजे तोखे ॾिसण ला तैयार न हुजे तुंहिंजे भर में अचे चवी सदा अस्सलामु अलैकुम तोसां ॻाल्हाइण ला तैयार न आहे तोसां ॾिसण ला तैयार न आहे तोखां पुछण ला तैयार न आहे ज़ुबान सां ॾाढियां भली वालेकुम सलाम न चवे पर दिल में ज़रूर चवंदो वालेकुम सलाम चवंदो या न जवाब ॾे चवंदो या न जवाब ॾे याने एतिरी मुंहिंजे महबूब जे सुन्नत में पावर आहे जेकॾहिं दुश्मन बि अस्सलामु अलैकुम चवे त दुश्मन वालेकुम सलाम चवण ते मजबूर आहे आशिकन खे रस्तो मिलियो रुगी तकलीफ़ करे 11 वारे वटि पहुचो 12 वारो पाणी तव्हांखे क़बूल करणु फरमाईंदो 11 वारे ते पहुच 11 वारे ते पहुचण जे लाइ जो 11 वारे जे आशिकन ऐं दीवाननि सां प्यार करणो पवंदो हिकिड़ी ॻाल्हि इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह तआला अलैहि जी कया बस वक्त मुख़्तसर हो जेको ख़त्म थी वियो अज़ीज़ान मन इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह तआला अलैहि हिक महले में रहंदा हुया उन महले में हिक नौजवान शराबी रहंदो हुयो रात जो शराब पी करे सॼी रात पाड़े जी निंड हराम कंदो हुयो ॾाढो सख़्तु ॻाल्हाईंदो हुयो माइट परेशान पाड़ो परेशान हिकड़े ॾींहुं ॿाहिरि में गॾिजी करे फ़ैसिलो कयो हिन बदबख़्त मां जान छॾाइण जे लाइ हिन जूं ॿाहूं ॿधी करे वञी मुंहिंजा दोस्त जेल में बंदि कराया आया न हूंदो न वरी पाड़े जी निंड फिटाईंदो जॾहिं ॿी राति थी पाड़े मां आवाज़ कोन आयो इमाम आज़म अबू हनीफा ॾिठो त पाड़े मां ताहूं ईंदियूं हुयूं कूकूं थींदियूं हुयूं निंड दुनिया जी फिटंदी हुई लेकिन इमाम आज़म अबू हनीफा मुझे मदीने वाले मीर जो दीवानो परवानो सुबह जो सवेल अची दरवाजो तो खड़काए ॾियो ख़बर हिन घणे मां रात जो ताहूं ईंदियूं हुयूं कूकूं थींदियूं हुयूं अॼु रात ताहूं कोन थियूं ॿियो त मिड़ई ख़ैर
करा उन जे भाइरनि जवाब ॾिनो क़िबला अॼु ॾींहं ताईं जेको थी वियो असांखे मुआफ़ कजो अॼु खां बाद हिन घर मां काई ताह कान थींदी कंहिं पाड़े वारे जी निंड हराम कान थींदी इमाम आज़म साईं पुछो ॿियो ख़बर छा था चवणु चाहियो चयोसीं असांजो भाउ शराबी हुयो असांजो भाउ अहिड़ो तहिड़ो हुयो कल शाम असां उनखे मथी करे जेल जे हवाले करे आया हूं ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजनि सां त सभु को प्यार कंदो आहे पर जेको परावनि सां प्यार कंदो आहे चओ उनखे मदीने जो ताजदार चइबो आहे ऐं मुंहिंजे महबूब जी सुन्नत अदा करण वारा बि मुस्तफ़ा जा दीवाना हूंदा छो त जंहिंजो जंहिंसां प्यार हूंदो आहे उनखे उनजे किरदार सां बि प्यार हूंदो आहे रफ़्तार सां बि प्यार हूंदो आहे गुफ़्तार सां बि प्यार हूंदो आहे हर अमल सां प्यार हूंदो आहे अज़ीज़ान मन इमाम आज़म अबू हनीफ़ा सिधो वञनि था थाणे ते जेल वारे खे चयो ॾे ख़बर फलाणो माण्हू क़ैद थी आयो आहे जेल वारे ॾिठो इमाम आज़म अबू हनीफ़ा जहिड़ो जवान हथड़ा ॿधी अर्ज़ थो करे मुंहिंजा साईं हो त अहिड़ो शराबी आहे अहिड़ो किनो ऐं गंदो आहे तव्हां जहिड़ा अज़ीम इंसान अहिड़े गंदे माण्हूअ जे लाइ पाण फरमायूं त उनखे गंदो किनो न चओ जहिड़ो बि आहे अल्लाह जो बानो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जो ग़ुलाम मां ज़मानत खणण आयो छा करण आयो तवज्जो कर ॻाल्हि छा करण आयो कॾहिं कॾहिं पंहिंजनि सां गॾु कंहिं पराए जी ज़मानत खणंदो जंहिंखे न दुनिया सफ़ा धिकारे छॾे कॾहिं उनखे बि प्यार ॾींदो कर त मुंहिंजे महबूब जी सुन्नत अदा थी छो त सुहिणनि सां त सभु को प्यार करे पर को कोझड़नि सां बि प्यार करे त ख़बर पए नेकनि खे त सभु को साईं साईं करे पर मज़ो तॾहिं जॾहिं कंहिं गुनहगार खे गले सां ला त मुंहिंजो मदीने जो मीर राज़ी थी पवे अमीरनि सां त सभु को झुकी मिले पर कॾहिं कंहिं मिस्कीन सां निवड़ी भाकुर पाए त यार राज़ी थी पए इमाम आज़म अबू हनीफ़ा जेॾी महिल इहे जुमला चया त ज़मानत मां थो खणा उन जेल वारे निहारे चयो साईं छा था फरमायो पाण फरमायो मुंहिंजी ज़मानत वरी शिकायत कान ईंदी जेल वारो अज़मत खां वाक़ुफ़ा इज़त खां वाक़ुफ़ा वकार किरदार खां वाक़ुफ़ा चवे थो मुंहिंजा साईं जीअं तव्हांजी मर्ज़ी अंदर वञी हुनखे थो चवे ओ बेहया तो गुनाहन जी इंतहा करे छॾी आहे ज़रा ॿाहिरि निकिरी ॾिस तुंहिंजे ज़मानत जे लाइ कहिड़ो ज़मानो आयो आहे सम्झ में नथो अचे त मूं जहिड़े किने कोझड़े जी ज़मानत केरु खणंदो मां शराबीअ जो केरु आहे अबो बि छॾे वियो अम्मा बि कढी छॾियो ॿाहिरि ॿधी जेल जे हवाले करे विया हाणे तड़पंदो तड़पंदो जीअं इमाम आज़म अबू हनीफ़ा ते नज़र पए अखियूं खुली वियो ताह निकिरी वई कंध हेठि थी वियो जीअं जो कंध हेठि कयो जो निगाहे वली में वो तासीर देखी बदलती करोड़ों की तकदीर देखी जो तो अफलाक से लाई जाती है अरे सीनों में छुपाई जाती है इश्क और मोहब्बत की मैं हाथों से नहीं नजरों से पिलाई जाती है इमाम आज़म से निगाह जो शिकार करे छड़ियो ताह करे कंधो हेठि कई इमाम आज़म से अॻियां वो शराबी नौजवान पोयां रस्ते में किथे भी कोन था ॻाल्हाइनि तबलीग को न था कनि नसीहत को न था कनि जॾहिं उन ग़रीब शराबीअ जे दरे ते पहुता पाण दरे ते बीही करे उन नौजवान ॾे निहारे चवनि था बचिरा ज़रा रब जो ख़ौफ़ रखिजा हिकिड़ो जुमिलो चई पाण मोटी विया हलिया रात सॼी रात इंतज़ार कयो उन घर मां आवाज़ कोन आयो ॾींहुं ख़ैर जो गुज़री वियो ॿी रात इंतज़ार कयो आवाज़ कोन आयो ॿिए ॾींहुं सुबुह जो इमाम आज़म अबू हनीफ़ा दड़ो खड़कायो उन जा भाइर निकिरी आया पुछणो पाण पुछूं ॾियो ख़बर तव्हांजे घर मां आवाज़ कोन थो अचे ॿुधो आहे त तव्हांजो भाउ बि रिहा थी आयो आहे जवाब ॾियण लॻा सुहिणा ओ सुहिणा असां त नाकारा समझी बेकार समझी किनो समझी जेल
छॾे आयासीं ख़बर नाहे कहिड़े कीमियाई नज़र वारे जवान अहिड़ी निगाह करे छॾी आहे जीअं दर अंदर आयो आहे न गलनि तां घोड़ो तो सुके न सिर मुसले तां मथे खणी रहियो ऐ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ औलिया अल्लाह जो इहो आला अख़लाक़ आला ज़रफ़ तव्हां सां जेके सुहिणे महबूब सुभानीअ जा ग़ुलाम आहियो औलिया अल्लाह जा जंहिं बि कामिल वलीअ जा ग़ुलाम आहियो मां सजण साईं जो मुरीद आहियां साईं मोहम्मद असलम साहब सिकंदरी जमायत सां तालुक़ रखण वारो हुर जमायत सां तालुक़ रखण वारा केतिरा दोस्त कासमी जमायत वारा मुख़्तलिफ़ अल्लाह जे वलीअनि सां तालुक़ रखण वारा हीअ ॻाल्हि गौर सां ॿुधो तव्हां असांजे लाइ लाज़मी कहिड़ी शइ आहे उहा इहा आहे त बुरनि सां बि भलाई कयो अगर पीरान पीर जा मुरीद आहियूं त अगर अल्लाह जे कामिल वलीअ जा मुरीद आहियूं त असां तव्हांजो कमु इहो आहे छो त कपिड़े जो त कमु मेरो थींदो आहे उन मेरे कपिड़े खे वरी गप सां कोन साफ़ कबो आहे उनखे साफ़ पाणीअ सां ई कंहिंखे हक़ीर न सम्झूं कंहिंखे बुरो न सम्झूं गुनाहगार आहे जहिड़ो आहे उनखे सीने सां लाहियूं वाह वाह मुंहिंजा जुनैद बगदादी हज़रत जुनैद बगदादी वञनि था पिया रस्ते में नौजवान शराब पियो बेहोश लॻो पियो आहे ॻोठ जा छोकिरा था पिया भितर हणनि जुनैद बगदादी हकर कयो ओ छोकिरा परे थियो उन्हनि जो तुंहिंजो छा वञे असांजो आहे जुनैद बगदादी निहारे चयो तव्हांजो न आहे मुंहिंजो जुनैद बगदादी जे ज़ुबान मां निकिरी वियो तव्हांजो न आहे मुंहिंजो आहे लठ खणी हथ में खयो नौजवान खे ॾिसी करे छोकिरा हलिया विया नौजवान खां वात मां गद वही रहियो आहे गप वही रही आहे वाह हज़रत जुनैद बगदादी तुंहिंजे निगाह जो कमाल पंहिंजी पाक चादर सां उन नौजवान जो मोहड़ो उघी रहिया आहिनि पाणी खणी उन जे मुंहं खे धोई रहिया आहिनि मुंहं खे धोई करे जीअं नौजवान होश में आयो अर्श ॾे निहारे चवनि था मौला